डिगड़ी लग ॻोठ हाजी मोहम्मद अली आराइन जे रहवासियुनि केवल भील, ओखो भील, मान सिंह भील, हीरो भील ऐं ॿियनि डिगड़ी प्रेस क्लब में पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे इल्ज़ाम लॻायो त असीं ॻोठ हाजी अली मोहम्मद जा रहवासी आहियूं। असांजे ॿारनि जो झेड़ो पाड़ेसरी बेगवाड़नि जे ॿारनि सां थियो। असांजो पाण में राज़ीनामो थी रहियो हो त ॻोठ जो ज़मींदार बर्दाश्त करे राज़ीनामो करण ते धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि जो वधीक चवणु हो त गोलियों हमारी काइम खाननि जो वेठो आहियां हाजी अली मोहम्मद आराइन जे ॻोठ में सभी कंहिंजी 12 एकड़ बनी आहे, कंहिंजी 13 एकड़। गरीब मिस्किन माण्हू आहियूं, मूंखे उन्हनि मेघवाड़ियुनि आहियूं, असीं आहियूं भील, हू आहिनि मेघवाड़। पाण में थोरा घणियूं ॻाल्हायूं, इन तां करे वॾेरे शाम जो घुराए छॾिया। असां ठाहिण जी कोशिशि कई त वॾेरो आयो हुते त बाबा अव्हां ते ॾोह ॾंड लॻंदो 3-4 लख रुपया अव्हां जा त पहिरीं वारा पलांती मुंहिंजा कोन वसूल थिया आहिनि। हींअर ताईं मश्करी जेसि ताईं जे आउं पंहिंजे पीउ सिंह जो पुटु न आहियां, जेसि ताईं अव्हां खां का बि असलात कोन थो करे सघियां, अव्हां जा बचा रुलाए छॾंदुसि, अव्हां खे हीअं करे छॾंदुसि ऐं 4 मायूं खणे कोर्ट जा गेट खड़काईंदुसि ऐं ईअं करे अव्हां खे कंहिं बि सूरत में हितां साह सवलो कोन खणणु ॾींदुसि। त असां चयो त वॾरा असांजी महिरबानी कर, असीं ग़रीब मिस्किन माण्हू, असीं ॿनी जो कमु करियूं या कंहिं हेॾा मायुनि जी जांच रखूं साईं। हुनजो इन खां अलावा साईं ज़ुल्फ़कार महर जो पुटु आयो, ज़ुल्फ़कार महर जे पुटु इहा ॻाल्हि कई, हुते चैम्बर रपीटर खणी आयो, चैम्बर चाढ़े पियो त असांजो ॿार नंढड़ा वीचारा भॼी आया हुते डायरेक्ट बनी ते, असांखे बनी तां कमु कर कांदे छॾायो डायरेक्ट आया हिते। उनखां माफ़ियूं घुरियूं, उचे माफ़ी कुझु ई कोन्हे। अवी असांजी हाज़िरी न भरंदा आहियो, सभु ईंदा आहिनि। अवी एतिरा ॾाढा मुड़ुस थी आया त असांजी हाज़िरी नथा भरे सघो, पर तव्हांजा जेको नंढड़ा मासूम ॿार आहिनि इहो बि असांजी हाज़िरी भरंदा। असीं महर आहियूं, ऐं ज़ुल्फ़कार महर जो पुटु आहियां साईं। तंहिं सवाइ त असीं वेठा आहियूं हाजी अली मोहम्मद आराइन जे ॻोठ में, मेघवाड़ बि हुते वेठा आहिनि, ऐं भील आहियां, हू मेघवाड़ आहिनि। मायूं पाण में ॻाल्हायूं त सलीम वियो त सोमजी हलियो आयो, सोमजी ऐं रामचंद 2 ॼणा आया। वरी आई साॻी त बाबा असीं गोलियूं। भील बिरादरी जे माण्हुनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SSP में ख़ासि DSP डिगड़ी ऐं ॿियनि अरबाब अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।